अब तो फरमाए मुझी मर्जी या ब्या गुनाह छड़ाए मुझी मर्जी या वठाए पर शिरक माफ न कंदो मां अल्लाह अल्लाह यार तवज्जो कयो हाय जिला बियो तो टियों अमाल नामो तो हुकूकुल इबाद पान जा हक हुजूर फरमाए मिनल मुफलिस सुन्यो केर सहाबा दा चल से मल्ला दिरहम लहु वला दीनार लह ओ जेवन दिरहम न दीनार पान फरमाए ना 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 इयो ना ए सुन्यो मुजी उम्मत में हो क्या मजे लियारे दो आमाल नामो हेदे आमाल नामो खुलदुस नमाज लिखल रोजा लिखल ज़कात लिखल हज लिखल तबलीग में चिल्ला लिखल तस्बीह लिखल दाढ़ियों लिखल पटका भी लिखल वाइज़ कंदो हो ई गलियूं भी लिखियूं पयूं आहिनि पर ॿिए पासे खां हीअ ॻाल्हि लिखल फिलाणे जा 5000 खाई फिलाणे जे घर ते कब्ज़ो कयई फिलाणे जी ज़मीन जा बजरे ब खाई फिलाणे जी बकरी चोराई हक खाई क़यामत जो ॾियारो थींदो हाय एॾो इंसाफ़ वारी कुर्सी दे वेंदो पण जे दुनिया जे अंदर सिंगन वारी बकरी ओ चोरी बकरी के टकरायो हूंदो रब उन खां सिंग कसे करे उन ठोड़ीअ के ॾींदो त टकर हणेसि वॾो इंसाफ़ थींदो अल्लाह अल्लाह हाय इन जा अमाल नामा त आहिनि क़यामत जो ॾियारो थींदो मज़लूम ईंदो मुंहिंजा मौला मुंहिंजी बेइज़ती कई हई इंसाफ़ वठी ॾे कोई तो मुंहिंजा मौला मुंहिंजा 5000 खाई ओ चवंदो मुंहिंजा मौला ज़मीन जे टुकड़े ते कब्ज़ो कयो हुयो ओ कीअं चवंदो क़यामत जे ॾियारे न पैसो न पाई न खीसो न ॻाए ईद अमल कसीदुसि नमाज़ जो सवाब वयो हज जो सवाब वयो ज़कात जो सवाब वयो इन्हीअ जे करे हुजूर फरमाए कंजो हक़ खाधो त हिते माफ़ी वठोसि कंहिंखे ॾुखायो त हिते परचायोसि कंहिंजी किला कई त हुकूकुल इबाद माफ़ न थींदो हिते माफ़ी वठो अल्लाह अल्लाह नबी मस्जिद भरी पई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञोसि सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर फरमायो ओ मुंहिंजा सहाबियो पुट ॾियो ख़बर मां तव्हां वटि अल्लाह जे तौहीद जो पैगाम पहुचायो न आवाज़ आयो अल्लाह जे रसूल सही तव्हां पैगाम त पहुचायो पर पैगाम पहुचाइण जो हक़ भी अदा करे छॾियो अल्लाह अल्लाह यार तवज्जो कयो हुजूर फरमायो पुट मां कंहिंजो हक़ त न खाधो हाय जेकॾहिं कंहिंजो हक़ खाधो अॼु ॿुधाए छॾियो मथां क़यामत वारे ॾियारे चओ मुहम्मद करीम असांजा हक़ खाइयो सॼी मस्जिद में आवाज़ आयो सोहणा तो कंहिंजा हक़ न खाधा पर तुंहिंजे अचण सां असां ग़रीबनि खे हक़ मिली विया हक़ सही तो कंहिंजा न खाधा तुझे अचण सां हक़ मिली विया ॿुधो ॿुधो अॻे लाउड हूंदा ॻाल्हाए त तकलीफ़ आवाज़ आवाज़ लाउड के ॿुधो माशाअल्लाह इन जो एॾो टक ॿुधो पर हेठियां तकलीफ़ था ॾियनि सेटिंग लाइ फैज़ी को साउंड तमामु भलो मां चवंदो त इहो घुरायो पर यहाँ सोड़ी जगह इन जे करे अबा नबी से फरमायो कंहिंजा हक़ अबा नबी से माफ़ी वठे ॿुधो ॿुधो हिकिड़ो सहाबी हो जंहिंजो नालो ग़ालिबन उकाशा उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिन्ही कुल मुबारकनि जे विच ते ख़त्म नबुवत जो ठपो ॾिठो मुहर नबुवत जंहिं ते लिखियलु हो मुहम्मद रसूलुल्लाह ई वीचारो ग़रीब हो हिकिड़ी ॾींहुं चई अल्लाह ओ ॾींहुं कॾहिं कॾहिं जो मां हिन मुहम्मद जे मुहर नबुवत ते चुमी ॾियां थोरो ॾाढा त सुभाणे अल्लाह चओ न तव्हां बि ईअं वेठा हुजे चिड़िया घर में पहुता थोरो हा कयो न कयो मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो तव्हां वटि आयो आहियां मां हाणे जल्दी बस करण वारो टाइम बि थी वियो आहे थोरो जाग मोहम्मद यूसुफ चए थो अञा हल ठीकु आहे
उन गरीब नबी सही ऐलान क्यों पुट हक तो कंजो न खादो तम साईं ना वो उठी विदो या रसूल अल्लाह ये मजमे में उठी विदो साईं मुझो हक रहल तो थोड़ो तवज्जो पाण दे सोचो ओ साहब उथे साथी जी साईं मुझो हक रहल तो ये मजमे में गरीब साहब उठी विदो कहीं भी न चस वेई रोड़े ना हिते कोई को मन उठी भी अब्दुल जब्बार को संजो हक रहला जब मुखा में बेई ए मोहम्मद यूसुफ भी डंडो खई तो चुप कर साईं दा कराई तो मां चंद वेई रो वाय सका बो कराईंदा से हजरत उमर साईं जे दौर में एकलो बदवी शख्स थी वेठो औरत ही शायद गालबन सवाल भई करे माले गनीमत मां सबनी के हिक हिक चादर तो के बछो थोरो तो जग माले गनीमत मां सबनी के हिक हिक चादर तो के बछो वाले फारूक आजम वाह उमर ये पूछना ही गलत है कि कहां कहां है उमर जहां जहां है अदल वहां वहां है उमर ने चिंदरे कुटियो सड़े बदो सिपाही ना अमीरुल मोमिनीन लही आयो है पुट के चई उठी जवाब दे सदको वना साहबा चई बाबे साईं के भी हिक चादर मिली ही मुख्य भी मिली बाबे जी कपड़न ते चत्तियों लगल अरे उमर जे कपड़न ते चत्तियों मौलवी अब्दुल जब्बार करीबे पुटरा ते भी चत्ती काने सहाबी रसूल अमीरुल मोमिनीन वक्त जो हुक्मरान चत्तियों लगल अज ईद जो डी अच बाबा ता खुतबो पढ़ंदो मिंबर ते अमीरुल मोमिनीन बाबा ता के हिक चादर ता जे कपड़न के बी चादरों के चत्तू लगलन हिक मुंजी भी तव्हां पायो मुझी भी तव्हां पायो ओ हजरत उमर जे पुत्र ते सजी तस्दीक कई ओ ना ओ थी भी त साईं उमर असा तुजा गुलाम हूं तुझे इशारे दे पांजो जानियो भी गौर कर गरीब तो सही हक रे दई पाण पर केलो जैसे जंग जे मैदान में बीठा से ओ ता जत में लठी ता मा के पुठिया में लठी नहीं छो सदको वञास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद हुजूर फरमायो पुट पो हलिया पांजो पलांदो वठ जिए जो आयो हजार जे मजमे मां निकरी आयो अल्लाह थोरो तवज्जो कयो ओ मुसलमानों कलमे वारो खुदा जी सा जो कसम हजरत अमीरुल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जो पुत्र निकरी ये वतुलत रोई करे चवे तो मुजा साईं लठिया न थई बी थई पाण फरमाए सच चई अल्लाह हुजूर फरमायो पुत्र हसन जी बाबा हुसैन जी बाबा पुत्र वाला तवा जे अमन वट पई तो पुरानी खणी अचो अल्लाह अली जलाल नबी जा नवास साईं फातिमा जे जिगर जा टुकड़ा नड़ा रोणंद अमड़े जी बचड़ो अमा बाबा सही मोकिलियो शादिल अमा बाबा मस्जिद में ऐलान कयो कजो हक रहल त बुधायो अमा सजी मस्जिद में जवाब आयो साईं तो कंजा हक न खादा पर तुझे अचण सा असा गरीबन के हक मिली अमा हो जको गरीब साहबिया जो नालो काशा अमा उन बाबा के चयो त मुझो हक रहल थई जंग जे मैदान में तो मुके पुठिया में थोरनी लठई अज पलांदो थींदो अमा फातिमा लठ खणी आई बचन के दी चए पुट हसन जी अम्मा हुसैन जी अम्मा वञो लठ बाबा के दियो उकाशा के वञी कन में चइजो अम्मा दी चवई उकाश छा पियो करे पलांद लाइ बाबे जे लाइ लठ घुराई थई उकाशा ॻाल्हि ॿुध उकाश बाबा के माफ न तो करे तो ठीक तुझी मर्जी पर जेको भी जुर्मानो रख उन जे जुर्माने में मां फातिमा जेको भी चवंदे ॾींदी मां उकाश भरी महफिल में मुझे बाबा साईं के पलांद में लठ न हण जाए अल्लाह
है सादिक जीवान वार अल्लाह जो दादलो नबी रहमत वारो नबी शफीक नबी हमदर्द नबी सदको वजास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ कैसे जी मुझे साईं पुनरवट न लटाई थई अल्लाह अल्लाह अजीब मंजर हो लटवटी जे दो सदको वजा मुझे साईं जने